लाड़काणे जे दिलेरनि ऐं बहादुरनि खे अस्सलाम वालेकुम। जेको तजज़ियो असांजो आहे त पूरे सिंध में पाकिस्तान में सभिनी खां दिलेर सिंध जा माण्हू आहिनि ऐं सिंध जे माण्हुनि में सभिनी खे ख़बर आहे सभिनी खां दिलेर लाड़काणे जा माण्हू ऐं लाड़काणे जे माण्हुनि खे मुनाफ़िकी न ईंदी आहे ऐं पीपल्स पार्टी लाड़काणे मां वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब थियो हो, वो इनकलाबी लीडर हुयो। लाड़काणे जे माण्हुनि हुनखे वज़ीर आज़म पाकिस्तान कयो। पोइ सियासी चक्कर हुया, इंटरनेशनल को गेम हुई जो भुट्टो साहब शहीद थी वियो। पोइ बेनज़ीर साहिबा खे तव्हां मौक़ो ॾिनो। बेनज़ीर साहिबा जे दौर में असां बि असांजा वॾा बि ऑपोज़िशन में हूंदा हुआ, पर कॾहिं बि करप्शन जी ॻाल्हि ईंदी हुई त सख़्ती सां बेनज़ीर साहिबा करप्ट माण्हू खे साइड कंदी हुई। अॼु जीअं हले थो ईअं पीपल्स पार्टी न हुई। पीपल्स पार्टी में तमामु शरीफ़ ख़ानदानी माण्हू लीड कंदा हुआ। मौज़म साहब जो घराणो बेनज़ीर साहिबा जी मेन हेल्प कंदो हो। मखदूम अमीन फ़हीम साहब मदद कंदो हो। मतलब तमामु सुठा ऐं ख़ानदानी माण्हू हलाईंदा। अॼु अलाए केरु अची विया आहिनि, समझ नथी अचे। तव्हांजे मूंखे यकीन आहे इनकलाब जी शुरूआत लाड़काणे मां शुरू थींदी। हाणे मूंखे तमामु घणी मायूसी तव्हांजे चेहरनि ते तव्हांजी नज़रनि में नज़र अचे थी ऐं लॻे ईअं थो जो तव्हां सोचो था बसि अॼु प्रोग्राम थिए थो, नारा लॻंदा ऐं हुन खां पोइ हर को पंहिंजे घर हलियो वेंदो। मौजूदा हुक्मरान जेके आहिनि हिननि मां जान कोई न छॾाए सघंदो ऐं हर को पंहिंजे घर वञी सुम्ही पवंदो ऐं माण्हू चवंदा बाबा बसि जीए भुट्टो किराओ छुटो। जॾहिं त हिमत अगरि कयो, तव्हांजे साम्हूं मिसाल आहे वकीलनि जी। वकील साहिबान हिन वक़्तु पाकिस्तान में सभिनी खां मज़बूत थी बीठा आहिनि। पाणी वारो मसलो हुजे हुन में बि वकीलनि हिम्मत करे बबरले ते अची वेठा। कोई भी मसलो हुजे, को कहते कूड़ो केस दाख़िल थे, पोइ बि वकील में उम्मीद नज़र अचे थी। हेसि ताईं जो जजनि खां बि वधीक उम्मीद वकीलनि में तव्हां ऐं असांखे नज़र अचे थी। अगर वकील साहिबान हिते पीपल्स पार्टी जे पैनल खे, मौजूदा पीपल्स पार्टी माफ़ कजो, असल पीपल्स पार्टी अलॻि हुई, हाई कोर्ट, सिंध बार, डिस्ट्रिक्ट बार, हे सभु वकील हिते जे हुक्मराननि जे वकीलनि खे हाराए करे तव्हां ग़रीबनि जा हमदर्द वकील कामयाब थी विया। जॾहिं वकील करे सघनि था त तव्हां ऐं असां छो नथा करे सघूं? उलमाए कराम छो नथा करे सघनि? हाणे बबर शेर मौलाना राशिद महमूद सुमरो साहब भी मौजूद आहे, नासिर महमूद सुमरो साहब भी मौजूद आहे। केतिरी सख़्त तकरीर भी कंदा आहिनि ऐं अमल भी कंदा आहिनि, कोई हुननि जो कुझु नथो बिगाड़े सघे। हिकिड़े ॾींहुं अलामा साहब राशिद महमूद सुमरो साहब मूंखे चवणु लॻो, जो साईं असांजे कंहिं मौलवी साहब खे सॼे सिंध में को हिकिड़ो वार पटे ॾेखारे त हुनखे ख़बर पए हुक्मराननि खे जो छा थींदा आहिनि, अलामा ऐं छा थींदी आहे JUI फज़लुर रहमान जो। अगरि असां जेके भी मुखालिफ़ आहियूं मौजूदा हुक्मराननि जा, अगरि गॾु थी वञूं, मौज़म साहब जहिड़ा शींहं अगरि पीर साहब सां गॾिजी वञनि त केतिरी ताक़त ऐं केतिरो मंशूर बहितरीन तैयार थींदो ऐं तव्हांजी भलाई थींदी। हुक्मरान जेके यूनियन काउंसिल जा पैसा खाई वेंदा आहिनि, जेके TMA जा पैसा खाई वेंदा आहिनि, जेके म्यूनिसिपल कमेटी जा पैसा खाई वेंदा आहिनि, जेके तव्हांजो सॼो माल मंथली हर महीने खाई वेंदा आहिनि, हू कहिड़े तरीक़े सां तव्हांजो साथ ॾींदा?
हाणे लाड़काणे जी अंदर गलियन में घिटियन में असां घुमंदा आहियूं, असांखे बिल्कुलु मज़ो न आयो। असां त सोचूं पिया लाड़काणो पेरिस थी वियो हूंदो, पर हिते त उहे साॻा गटर ऐं साॻी भदल टुटल घिटियूं असां ॾिसंदा आहियूं। असांखे त अफ़सोस थो थिए। ऐं तव्हांजे चेहरनि ते जेकी मायूसी आहे, हे मायूसी पहिरियों ख़तमु करणी पवंदी, हुन खां पोइ हिमत करणी पवंदी। इनकलाब कॾहिं बि लीडर न आणींदो आहे। इनकलाब अवाम लीडर खे एतिरो ब्रेन वॉश ऐं पंहिंजो हाल ॿुधाईंदी आहे ऐं साथ ॾींदी आहे त पोइ इनकलाब ईंदो आहे। अकेलो लीडर हुजे कुझु नथो करे सघे। तव्हांजे हर क़ल्ब में इनकलाब जी चाहत जॾहिं पूरी पैदा थींदी, बिज लॻंदो, पोइ वण थींदो, पोइ जबल थींदो, पोइ हे ज़ालिम हुक्मरान भॼी वेंदा। हाणे तव्हांखे एतिरो आसान सम्झनि था। ॿियो उहो अची हिते जा जेके ख़ानदानी माण्हू हुया, हुननि खां ज़ोरी अची ज़मीनूं वठी ऐं हुननि खे पाण सां ज़ोरी अगरि ऐलान कराइनि त पोइ त बसि तव्हां ऐं असां लॾे वञूं, पोइ हितां असां हलिया वञूं, या ईरान शिफ्ट थी वञूं, या मदीना शिफ्ट थी वञूं। तव्हां सभिनी खे हिमत करणी पवंदी। ऐं असां वाइदो था कयूं, मौज़म साहब बि ख़ानदानी माण्हू आहे, अलामा राशिद महमूद सुमरो ख़ानदानी माण्हू आहे। असां हिननि सां गॾिजी लाड़काणे मां इनकलाब आणण जी पूरी कोशिश कंदासीं ऐं इनकलाब ज़रूरु ईंदो। ज़ालिम हुक्मराननि जो दौर ख़तमु थींदो, काइम थींदो, इंसाफ़ काइम थींदो इंशाअल्लाह। हाणे जंहिंखे मर्ज़ी हिकिड़ो SHO खणी वञे ऐं हाफ फ्राई फुल फ्राई करे छॾे, को पुछण वारो न आहे। ऐं धाड़ेल हिते जे हुक्मराननि जी ओताकत ते वेठा आहिनि। छाजे लाइ? हाणे जेके मौजूदा हुक्मरान आहिनि, हुननि जो को किरदार, को ख़ानदान, को क़ौम न आहे, त हुननि खे मोहताजी आहे पोलिंग स्टेशन ते ठप्पा हणण लाइ धाड़ेल खपनि, चोर खपनि, गुंडा खपनि। ऐं तव्हांजो सौदो करण लाइ हुननि खे PMOs खपनि, इंजीनियर्स खपनि, व्याजखोर खपनि। न त मुल्क में व्याज केतिरो, लाड़काणे में व्याज तमामु वधीक थी वियो आहे, तमामु वधी वियो आहे। हिन जो गुनाहगार केरु आहे? हज़रत उमर जे दौर में हज़रत उमर फारूक फरमाईंदो, अगरि असांजो मदीने जो कुत्तो बि अगरि बुख ते हुजे त उमर खे जवाबु ॾियणो पवंदो। त अॼु जेके माण्हू तकलीफ़ में आहिनि, व्याज खोरनि जे चुंगल में अची विया आहिनि, हिते दवा मिले नथी, हॉस्पिटल में इलाज फ्री मिले नथो, माण्हू पंहिंजी पथरी जो इलाज कराइण लाइ बि व्याजी वटि वञे थो, बाबा व्याज ते पैसा ॾे, मूंखे न्याणी उथारणी आहे या इलाज कराइणो आहे। हुन खां पोइ व्याज खोर जे चुंगल में अची थो वञे, को छॾाइण वारो न आहे। व्याज खोर त गुनाहगार थिए ई थिए थो, हुक्मरान बि ओतिरो ई गुनाहगार थिए थो जेको व्याज खोर खे बंदि नथो करे ऐं तबाह नथो करे। मूंखे यकीन आहे रुगो तकरीरूं ऐं नारा कुझु न कंदा। हे तकरीरूं, नारा, गाॾियुनि में घुमण, सायरन वॼाइण, वास्तो टू पाई असां तव्हांजे विच में अचूं, तव्हां ताड़ियूं वॼायो, असां मज़ा वठूं, ईअं कुझु न थींदो। अमली कमु करणो पवंदो। अमली कमु सुभाणे खां तव्हां ॾिसंदो इंशाअल्लाह। हर कंहिं वटि मोबाइल फोन आहे, मीडिया आहे, जेकी इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, हुनखे पैसा ॾियणा पवंदा आहिनि, तॾहिं असांजो बयान या मीडिया हलाईंदी आहे। अख़बार वारा बि वधि में वधि अॼुकल्ह प्रेस रिपोर्टर्स बि ब्लैकमेलर थी विया आहिनि। हिन करे जेके तव्हांजे हथ में मोबाइल आहे, सोशल मीडिया, हे अॼुकल्ह तव्हांजो हथियार आहे। तव्हां उन ते ॾिसंदव, सुभाणे तव्हांखे सरप्राइज़ मिलंदो इंशाअल्लाह। हिकिड़ो बबर शेर पीर साहब पागारे जी पार्टी ज्वाइन कंदो ऐं इंशाअल्लाह पोइ असां गॾिजी तव्हांजी ख़िदमत कंदासीं। शहर में इंशाअल्लाह असां पंहिंजो हेडक्वार्टर कायम करे ऐं रसूल अल्लाह जी उम्मत जी ख़िदमत करे ॾेखारींदासीं।
पोइ तव्हां में मायूसी ख़तम थींदी। अञा ताईं मायूसी भरियल आहे तव्हां में, हो मायूसी कढण असांजो कमु आहे। अल्लाह जे हुकुम सां हे मायूसी तव्हांजे दिलनि मां निकिरी वेंदी। अञा ताईं तव्हां मायूसी में आहियो मूंखे ख़बर आहे, पर इंशाअल्लाह कुझु ॾींहंनि में मायूसी निकिरी वेंदी। पोइ हे ख़ुशी में नारा हितऊं न लॻंदा, ख़ुशी में हुतऊं दुआऊं ईंदियूं। हाणे कुझु असांजा वाठा नारा हणनि था, कुझु असांजा वाठा नारा हणनि था, पर अल्लाह जी मखलूक ख़ामोश मायूस थी वेठी आहे। असां तव्हांजी एतिरी ख़िदमत करणु चाहियूं था जो वाठा बाद में ऐं हे जेके शरीफ़ माण्हू ग़रीब माण्हू वेठा आहिनि, हे दिलि सां दुआऊं जहिड़ी ॾींदा असांखे, हुन ॾींहुं असां पाण खे कामयाबु सम्झंदासीं। माफ़ कजो, वाठा ॻाल्हि न आहे। वाठा जो मतिलबु ॿुधी वाह कंदो आहे ऐं ताड़ी वॼाईंदो आहे। महिरबानी तव्हां सभिनी जी। पर अञा बि असां वरी चवंदासीं, आराम सां कोई कंहिं ते यकीन न कंदो आहे ऐं कयो बि न। हाणे तव्हां सम्झो मां ड्राड़ थो हणां। अञा ताईं जॾहिं कमु करे ॾेखारींदासीं, पोइ हिक ॿिए सां प्यार पैदा थींदो, पोइ चवंदासीं मोहबत कॾहिं मरंदी न आहे, उथी त भाकुर पाई। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। जेकी तकरीर अचे थी, सियासी माण्हू असां आहियूं कोन, तव्हांजा हमदर्द आहियूं ऐं तव्हां असांजी जान आहियो। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी।